नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त में मेड़ मां खबर ॾींदा मेड़ फरीदाबाद 2 ॾींहं अॻु ॻोठाणे डॉक्टर अमीर अली चांडियो पारां सेफ सिंध एजुकेशन फाउंडेशन सेफ ऑपरेटर अली गुल चांडियो ऐं ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम जूं खबरूं मीडिया ते अचण खां पोइ नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद पहुची पाण ते लॻल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त डॉक्टर अमीर अली चांडियो अताई डॉक्टर आहे जेको असांखे पैसनि ॾियण लाइ तंग कंदो रहंदो आहे। पैसा न ॾियण ते हू असांजे खिलाफ़ बेबुनियाद इल्ज़ाम हणी इदारे खे बदनाम करे रहियो आहे। हिन वधीक चयो त अताई डॉक्टर इलाइक़े जे मिसकीन ऐं अबोज माण्हू खे साॻी सुई इंजेक्शन 10 माण्हुनि ते इस्तेमाल करे थो, जंहिं सबब ॻोठ जा केतिरा ई माण्हू मुहलिक बीमारियुनि हेपाटाइटिस बी सी ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि में वठिजी विया आहिनि ऐं अताई डॉक्टर ॿिन्ही हथनि सां ग़रीबनि खे फुरे रहियो आहे। हिन वधीक चयो त सिंध मदनी मॉडल स्कूल ॻोठ ठेठ ऐं काशियो मॉडल स्कूल कड़ियो सब्ज़ खान चांडियो सिंध मॉडल स्कूल खातिर खान चांडियो सुठे नमूने हली रहिया आहिनि, जंहिं में सही बाड़ा तालीम पिराए रहिया आहिनि। हिन वज़ीर आला सिंध DG हेल्थ SSP कंबर शदात कोट खां घुर कई त सिर्फ़ इदारे खिलाफ़ सोशल मीडिया ते ग़लत प्रोपेगेंडा ऐं मीडिया ते अची अजाई वावेला ऐं करप्शन जा बेबुनियाद इल्ज़ाम तराशी कंदड़ अताई डॉक्टर खिलाफ़ कार्रवाई कई वञे, जॾहिं त हिन कोर्ट वञण जो पिणु ऐलान कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।